Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. कोरोना वैक्सीन मुफ्त या असुल कीमत ते फराहम कई वञे। सेनेट में हुकूमत जी मुखालिफ़त बावजूद कोरोना वैक्सीन बाबत अपोजिशन जो ठहराव अक्सरियत सां मंज़ूर। ठहराव चयो आहे सेनेटर कामरान मुर्तज़ा पेश कयो। हुकूमत जे 31 मेंबर्स मुखालिफ़त ऐं अपोजिशन जे 43 सेनेटर्स ठहराव जे हक़ में वोट्स ॾिना। खैबर पख्तूनख्वा में कोरोना वायरस के एक वधिक डॉक्टर फौत थी वियो। पुलिस सर्विसेज अस्पताल जो डेंटल सर्जन डॉक्टर मोहम्मद तौफीक लाडाणो करे वियो। पंजाब समेत लाहौर में एक भेरो ॿीहर कोरोना वायरस की पखेड़ में तेज़ी। लाहौर में कोरोना टेस्ट मस्बत अचण की शरह 20.9% रही। पंजाब में मस्बत केसिस की शरह 12.6% रही। सॼे मुल्क में कोरोना टेस्ट मस्बत अचण की शरह 10% आहे। स्कूल बंद तो नहीं किया हमने, बच्चों की जो फिजिकल अटेंडेंस होती है उसको हमने रोका। ये बात तो फैक्ट है कि इस वक्त सुबह सिंध में जब मैं आपसे बात कर रहा हूँ तो कोविड की वो सूरत हाल नहीं है जो पंजाब में है या खैबर पख्तूनख्वा में है। हुकूमत सिंध ने पिछले कई दिनों से फेडरल गवर्नमेंट को ये दरख्वास्त की हुई है जो पब्लिक ट्रांसपोर्ट है इंटरप्रोविंशियल उसको बंद किया जाए, जो ट्रेन हैं उसको बंद किया जाए, जो फ्लाइट्स हैं उसको बंद किया जाए, ताकि पंजाब से और खैबर पख्तूनख्वा से जो यूके वेरिएंट इस कोविड का आया हुआ है जो ज़्यादा नुकसान पहुँचा रहा है उससे हम अपने सूबे के लोगों को महफूज रख सकें, बचा सकें। लेकिन अभी तक वफाकी हुकूमत ने ये फैसला नहीं किया है। कई दिनों से जो शराइ चल रही थी खासतौर पे कराची और हैदराबाद में उसमें इजाफा हो रहा है। ये नहीं है कि वो नीचे जा रही है। जितने भी इकदाम किए जा रहे हैं वो बहालत मजबूरी किए जा रहे हैं। हम एग्जाम्स के बगैर प्रमोट नहीं करेंगे, लेकिन उसका ये मतलब नहीं है कि अगर एग्जाम्स मार्च में होने थे तो मार्च में ही होंगे। अगर सूरत हाल ऐसी पैदा होती है कि जिसमें आपको कुछ महीने आगे जाना पड़ता है तो हम आगे चले जाएंगे। हुकूमत 8 दर्जे ताईं क्लासिस बंद करण वारो फ़ैसिलो मजबूरीअ में कयो। मञूं था त खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब जे भेट में सिंध अंदरि कोरोना जी सूरत हाल बहितर आहे। पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा जा माण्हू सिंध ईंदा रहिया त सूरत हाल ख़राब थी सघे थी। हिन भेरे शागिर्दनि खे इम्तिहाननि बिना प्रोमोट न कयो वेंदो। इम्तिहाननि जो शेड्यूल तब्दील करणो पियो त करे सघिजे थो। तालीम वारे वज़ीर सईद गनी चयो आहे त बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट ट्रेन्स ऐं उॾामुनि ते पाबंदीअ लाइ वफ़ाक़ खे घणो वक़्तु अॻु दरख़्वास्त कई पर अञा ताईं फ़ैसिलो नाहे थियो। हैदराबाद ऐं कराचीअ में कोरोना जा केसिस घटिजण बदिरां वधी रहिया आहिनि। सिंध में NCOC जे इजलास में फ़ैसिलनि उबतड़ के बि क़दम नथा खयां वञनि। तारड़ साहब, मेरी गुजारिश है कि आपके साथी तीनों को मैं एक्स्ट्रा सीट्स नहीं लगा सकता। जो जिस पार्टी की नुमाइंदगी है उसके मुताबिक जरूर देंगे। जिस तरह ट्रेनी बेंचेस से मोहब्बत भरे तोहफे आए ऑपोजिशन की लीडर की तकर्री के लिए और एक और चैप्टर का आगाज हो गया, हमें अपनी बात करने की इजाजत। आप लोग तशरीफ रखें, बाद में दिलावर खान साहब बात कर लेंगे। जी आप तशरीफ रखें। तोहफा बहुत तशरीफ रखें साहब, तशरीफ रखें। बड़ा खूबसूरत लफ्ज तशरीफ रखें और पार्लिमानी लफ्ज है। आपको मौका देंगे, हाउस का माहौल खराब ना करें। जनाब तशरीफ रखें, आप तशरीफ रखें। सेनेटर दिलावर खान साहब, मेरी गुजारिश है फैसल जावेद साहब और अब्दुल कादिर आप जाके जो अपोजिशन के हमारे दोस्त हैं उनको मना के ले आए। सेनेट में अपोजिशन ॿिनि हिस्सनि में विरहाइजी वई। नवाज़ लीग जे सेनेटर आज़म नज़ीर तारड़ अलॻि अपोजिशन बेंचिस अलॉट करण जी घुर करे छॾी। सेनेट में ॻुझूं कैमरास लॻाइण वारे मामले जी जांच कराइण जो बि मुतालबो हो। आज़म नज़ीर तारड़ चयो त यूसुफ रज़ा गिलानी खे अपोजिशन लीडर बणाइण लाइ 5 तोहफ़ा उमाणिया विया। नवाज़ लीग सेनेटर जे बयान ते यूसुफ रज़ा गिलानी जे हामी सेनेटर्स जो एहतजाज। BAP जे सेनेटर्स खे तोहफ़ो सॾण ते हुकूमती मेंबर्स जो बि गोड़। दिलावर खान ग्रुप ऐवान मां वॉकआउट करे वियो। PTI सेनेटर फैसल जावेद अपोजिशन खे परचाए वरितो।
समूरी अपोजिशन खे गॾु खणी हलंदुसि, अवाम खे रिलीफ ॾियण में हुकूमत खे ॾुखियायूं थियूं त उन जो बि आवाज़ बणिजंदासीं। सेनेट में अपोजिशन लीडर यूसुफ रज़ा गिलानी जो ख़िताब। यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त इख़्तिलाफ़ राय जमहूरियत जो हुस्न आहे। इहो न सोचणु घुरिजे त मुंहिंजे बारे में कंहिं छो ऐं छा ॻाल्हायो। अवाम जी तर्जुमानी असांजो फ़र्ज़ु आहे। मुल्क खे पेश आयल चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। मूंखे ॿुधायो वेंदो हो त सेनेट में सीनियर्स हूंदा आहिनि, आउं त हिते रुॻो नौजवान पियो ॾिसां। यूसुफ रज़ा गिलानी अहमद फराज़ जो शेर पढ़ंदे चयो त इहो शेर खेसि हुकूमती सेनेटर शिबली फराज़ ॿुधायो हो। क़ौमी असम्बलीअ में शाइरीअ जो घणो ज़ौक़ आहे। नेशनल असेंबली में तो बहुत ज़ौक़ है। इधर मुझे शो किया जाता था कि यहाँ ज़्यादा एल्डरली लोग होते हैं, मगर मैं तो उलट देखा, यहाँ तो यंगस्टर ज़्यादा हैं। शिबली फराज साहब ने एक शेर मुझे सुनाया, यूसुफ न थे मगर सरे बाजार आ गए, खुश फहमियाँ ये थी कि खरीदार आ गए, आवाज़ देकर छुप गई हर बार जिंदगी, हम ऐसे सादा दिल थे कि हर बार आ गए, अब दिल में हौसला ना सकत बाजुओं में है कि अब के मुकाबले में मेरे यार आ गए। अपोजिशन इत्तेहाद ऐं PDM जी तहरीक खे नुक़सान पहुचाइण वारो क़दम छो खयो? जवाब ॾियो। मौलाना फज़लुर रहमान जी मंज़ूरीअ सां पीपल्स पार्टी ऐं ANP खे शोकास नोटिस जारी। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं ANP खां वज़ाहत घुरी वई आहे त छो BAP खां वोट्स वरिता। अहसन इक़बाल बिलावल भुट्टो ज़रदारी खे ॿार करार ॾींदे चयो आहे त बिलावल जे ग़लति क़दमनि सबबि पीपल्स पार्टी खे ई नुक़सान थी रहियो आहे। पीपल्स पार्टी तरफ़ां सेनेट जा इख्तियार वधाइण जो मुतालबो। सेनेटर रज़ा रबानी दस्तूर तरमीमी बिल 2021 पेश करे छॾियो। रज़ा रबानी चयो आहे त वॾनि वज़ीरनि खे सेनेट में ॻाल्हाइण जो इख्तियार ॾिनो वञे। आमदनी खां वधीक असासन वारे केस में जेल्स वारे सूबाई सलाहकार एजाज़ ज़खरानी समेत 13 जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू। सखर जी एहतिसाब अदालत में ॿुधणीअ दौरान जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत 13 अप्रैल ते शाहिदनि खे तलब करे वरितो। केस में सरकारी ऑफिसर्स बि शामिल आहिनि। एजाज़ ज़खरानी ते अॻु ई हिक ॿिए रेफरेंस में फ़र्दे जुर्म लागू थी चुको आहे। सवाबी में दहशतगर्दी टोर अदालत जे जज आफ्ताब आफरीदी ऐं संदसि चइनि घर भातियुनि जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार न थिया। FIR में नामज़द सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जे सदर अब्दुल लतीफ़ आफरीदी इल्ज़ाम रद्द करे छॾिया। अब्दुल लतीफ़ आफरीदी जो चवणु आहे त मथसी जज खे क़त्ल करण जा इल्ज़ाम ग़लति आहिनि। पुलिस अणधुरी जांच करे असां साण सहकार कंदासीं। जज जे क़त्ल ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट। सिंध में सलाहकारनि ऐं ख़ासि मुआविननि खे वज़ीरनि जा उहिदा ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते सिंध हुकूमत खे जवाब जमा कराइण लाइ 3 हफ़्तनि जी मोहलत। सिंध हाई कोर्ट सूबाई हुकूमत खे ईंदड़ ॿुधणीअ ते हर सूरत में जवाब जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। दरख़्वास्त गुज़ार मुहक़िक़ इख़्तियार कयो त सलाहकार ख़ासि मुआविन ऐं कोऑर्डिनेटर्स काबीना इजलास में शिरकत कंदा आहिनि जेका कानून जी भञकड़ी आहे। सलाहकारनि जी मुक़ररी सां क़ौमी नाणे खे अरबे रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। कोयटा में एम्प्लॉइज़ ग्रैंड अलायंस जो धरनो। मस्तोंग समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते क़ौमी शाहराह ब्लॉक। गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं लॻी वयूं। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त बलोचिस्तान हुकूमत पघारनि में 25% वाध समेत ॿिया जाइज़ मुतालबा तस्लीम न करे रही आहे। हैदराबाद भरिसां ज़ाल मुड़ुस जा फाहा खाधल लाश हथ। टंडो फज़ल वारे इलाइक़े में नौजवान जेठो कोहली ऐं संदसि ज़ाल राणी कोहली जा लाश हथ आया। जोड़े आपघात कयो या क़त्ल थियो, इन हवाले सां जांच करे रहिया आहियूं। पिथोरो भरिसां ॻोठ सतो वॉटर में 50 वरनि जी मेणी कोहली जो फाहो खाधल लाश हथ आयो। वारिसनि जो चवणु आहे त औरत आपघात कयो आहे। पुलिस मामले जी जांच शुरू करे छॾी।
सेवन वेझो ट्रक ऐं कार में टकर सबबि फौत थियल 4 ॼणनि जा मरह ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। हिक ई ॻोठ जा 4 ॼणा फौत थियण बाद इलाइक़े में सोग जी लहर। सुबुह सवेर ख़ौफ़नाक हादसे में 2 वरहनि जो अज़ान 35 वरहनि जी आइज़ा मसूद चांडियो ऐं साईंदाद बारी जो फौत थी विया हुआ। वाक़े बाद ट्रक ड्राइवर फरार, पुलिस ट्रक तहवील में वठी छॾी। घोटकी में एंटी करप्शन टीम जो यूसी आटल मुरादानी जो ऑफिस से छापो रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। सर्किल ऑफिसर अयाज़ मेमून मूजिब शिकायत मिली त यूसी चेयरमैन 4 सालनि दौरान करप्शन कई आहे। रिकॉर्ड तहवील में वठी जांच शुरू कई आहे। सिंध में रोलू ऐं छितनि कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो। औरत समेत वधीक 31 ॼणा ॾाढिजी ज़ख़्मी। लाड़काणो में रोलू कुतनि 3 औरतुनि ऐं 5 ॿारनि समेत 13 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। कंबर में 3 मासूम ॿारला ॾाढिजी ज़ख़्मी थी पिया। बेरासिटी में 3 ॿारनि समेत 4 ॼणा ॾाढिजी ज़ख़्मी। तंगवाणी ऐं पीरगोठ में 5 केसिस रिपोर्ट। मीरापुर माथेलो भरिसां ॻोठ हबीब पहोर में पीरसन औरत खे कुते ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। शिकारपुर में मासूम बालक जे गटर में बुॾी फौत थियण वारे वाक़े में एडमिनिस्ट्रेटर ऐं चीफ म्युनिसिपल ऑफिसर सुभाणे अदालत तलब। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मुश्ताक कलवर पाण मुरादो नोटिस वठंदे ऑफिसर्स खे तलब कयो। गुज़िरियल ॾींहुं ठारोपर महले में 6 वरहनि जो अयान अली जलबानी गटर में बुॾी फौत थियो हो। सिंध में गर्मी वधण शर्ती गैस्ट्रो ऐं उरड़ी कर खयो। मटियारी में गैस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे वरिती। 70 खां वधीक मरीज़ अस्पताल भेड़ा। मियां साहब में 4 ॿारला उरड़ी में वठिजी विया। मिठी में आरओ प्लांट्स मुलाज़मनि जो नौकरियुनि मां जबरी फारिग करण जी कोशिशुनि ख़िलाफ़ पब्लिक हेल्थ इंजीनियर जी ऑफिस आॾो धरणो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो आहे त लाॻापियल खाते जा कामोरा चवनि था त अव्हांखे कुझु महीननि जी पघार ॾियूं था, पर लिखी ॾियो त तव्हां मुलाज़िम न आहियो ऐं अदालत न वेंदव। ढाबे जी पंपिंग स्टेशन में बिजलीअ जो डिघो ब्रेकडाउन। कराचीअ खे पाणी फ़राहम कंदड़ 72 इंच क़तर पाइपलाइन फाटी पई। शहर खे 2 करोड़ 80 लख गैलन पाणी जी फ़राहमी मुअत्तल। गुलशन हदीद बिन कासिम, कायदाबाद, मलीर, शाह लतीफ़ टाउन ऐं कोरंगी जा इलाइक़ा मुतासिर। ऐं हाला में शहरी जे घर मां धाड़े जी कोशिश नाकाम। शहरनि बुरका पहिरियल 3 जवाबदारनि खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस मूजिब जवाबदारनि में अलह ॾिनो चांडियो, आशिक चांडियो ऐं हिकु अणॼातल शामिल आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे वरी ख़ार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स वारी थियूं, तफ़सीली ख़बरुनि सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।